रावलकोट खां रिपोर्ट कर रहे हैं अब्दुल खालिक चाचड़। कंधकोट गुज़िरियल ॾींहुं अगवा थियल कीर्तनी साले पटवासी विक्रम कुमार खे पुलिस बाज़ियाब न कराए सघी। 20 ॾींहं अॻु खंबे गुम कयल अवी अविनाश कुमार जो बि ॾस पतो न पियो। पुलिस खां धाड़ेल ॾाढा बणियल आहिनि। शहरनि में ख़ौफ़ हिरास पकड़ियल सुख समाज विक्रम कुमार जी बाज़ियाबी लाइ मदद करे वारसनि जो मुतालबो। तफ़सील मूजिबि कंधकोट ज़िलो में क़ाइमु थियल ताज धाड़ेल राज खे पुलिस कुझु बि न करे सघी आहे। गुज़िरियल ॾींहुं सखर ज़िले जे सालेहपट शहर वासी हिंदू फैमिली बडाणे गिरद्वार साहब में ॾियारी जे मौक़े ते कीर्तन ते करे वापसि वेंदे हथियार बंदन हथां यरगमाल थियण बैदि नौजवान विक्रम कुमार खे हथियार बंदन धाड़ेलनि सरेआम ॾींहं ॾिठे जो अगवा करे आराम सां हलिया विया, जंहिं वाक़े बैदि हिंदू बिरादरीअ में ख़ौफ़ हिरास पैदा थियल आहे। डीआईजी लाड़काणो ऐं पुलिस पारां ॾिनल दिलासा सिर्फ़ ख़ाली नज़र आयो ऐं ॾोहरनि जे कैद मां विक्रम कुमार बाज़ियाब न थी सघियो। कंधकोट शहर मां 20 ॾींहं अॻु पुरअसरा नमूने खंभियल नौजवान अविनाश कुमार जो बि को ॾस पतो न पइजी सघियो आहे। वारसनि जो चवणु आहे त पुलिस खंभे खंभे वई आहे ऐं जॾहिं त पुलिस कुझु बि ॾींहं इहो तासिर ज़ाहिर कयो आहे त भंगवार गैंग अगवा करे वई आहे, पर 20 ॾींहं गुज़रण जे बावजूदि को ॾस पतो न पइजी सघियो आहे।